अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे ठीकु हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जे हिन वीडियोज़ में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं हिकु कंफर्म न्यूज़ खणी आया आहियूं जेका वॾी मुश्किलुनि सां हथु कई आहे दोस्तों तव्हां दोस्तनि जे लाइ, जीअं तव्हां तक पहुचाए सघूं। हीअ न्यूज़ कंफर्म ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर ऐं सैयद निसार शाह ऐं मजू सतार लाड सां मुंहिंजो राब्तो थियो हुयो। उन्हनि अदाकारनि को मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बाबति में कुझु पुछा कई हुई, पुछा ऐं उहो सभु कुझु हिन टोटल हिन वीडियोज़ में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी नंढड़ी गुज़ारिश आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, वीडियो खे कयूं था स्टार्ट। मुंहिंजो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर ऐं मजू सतार लाड शायदि निसार शाह सां मुंहिंजो राब्तो थियो हुयो त उन इहो चयो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर इहो मूंखे चयो त सन टीवी चैनल ते जल्द खां जल्द ज़हर ज़िंदगी ड्रामो ऑनएयर कयो वेंदो ऐं हिन जी कंफर्म न्यूज़ आहे त तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिन जी डेट ड्रामे जी रिलीज़ करण जी मथे महीने जी 5 तारीख़ ते हे ड्रामो रिलीज़ कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे डायरेक्टर खां इहो पुछा कयो ऐं तव्हांजे लाइ ही कंफर्म न्यूज़ मां वॾी मुश्किलुनि सां हथु कई आहे। सो दोस्तों, कीअं लॻो हीअ वीडियो? जेकॾहिं पसंदि आयो त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।